नाज़रीन, सिंध एक्शन कमेटी पारां बेटन ते वफ़ाक़ी वालार ख़िलाफ़ हैदराबाद में निकतल तारीख़ी रैली में वॾे अंग में औरतुनि ऐं नारियुनि थोरे ॿारनि बि शिरकत कई हुई। ॿारनि ऐं नारियुनि जो जोश ऐं जज़्बो हो उहो ॾिसण वटां हो। नारियुनि बि वॾे आवाज़ में नारा पिया हयां त इहे बेट जेके आहिनि मोहाणनि जी मिल्कियत आहिनि, सिंध जी मिल्कियत आहिनि। कराची सिंध आहे, सिंध असांजी जिंद आहे। सिंध जो सौदो कॾहिं बि उन्हनि खे क़बूल न आहे। ॾाढियूं पुरजोश हुयूं उन्हनि जे हथनि में। मुख़्तलिफ़ जेके तंज़ीमूं आहिनि उहे इन्हनि जे हथनि में उहे झंडा बि मौजूदु हुआ। रैली में शरीक नारियुनि ऐं औरतुनि जो छा चवणु आहे, अचो त सां ॻाल्हि ॿोल करियूं। इन लाइ आहियूं जो कराची ते कब्ज़ो पिया करण ऐं कराची आसपास जे ॻोठ उन्हनि ते वेठा कब्ज़ो करण असां रोकण लाइ त कराची असांजी आहे, असां कराची आहे, सिंधियुनि जी आहे कराची, ॿिए जी कराची उन्हनि खे रोकण लाइ असां इहा रैली कढी आहे। जेसि ताईं असांजे सिरीअ में साह हूंदो, सिंध एक्शन फोरम हूंदो, क़ौमी अवामी तहरीक हूंदो, जीअं सिंध क़ौमी असां सभिनी पार्टियुनि जे तरफ़ां वफ़ाक़ खे इहो पैगाम ॾियणु चाहियूं त डिंगी भंडार असांजो तव्हांजो न आहे। कारुंजर खपाईंदे पादर खाईंदे, सिंध खपाईंदे पादर खाईंदे, जहिड़ो आहे असांजो तमाशा, जहिड़ो आहे तव्हां ईअं नथा करे सघो। असांजी पंहिंजी सिंध खे अलॻि नथा करे सघो दुनिया खां। पेट असांजा आहिनि, असांखे पंहिंजी धरती खे असां पंहिंजे पाण खे ख़ुदि हलाइणो आहे। असांखे ख़बर आहे त कीअं हलाइबो आहे। तव्हां वॾा न थिए असांजी सिंध खे दार नथा करे सघो। पेट जेके आहिनि ज़ालिमनि जेके हू त खपाइनि। असां ही सभु सिंधी पहुची करे इहो ॿधीअ जो सबूत ॾिनो आहे त जेको ही सदारती ऑर्डिनेंस आहे हिन सदर जेको इहो पास कयो आहे उन में असां हिनखे मुकमिल रद्द था कयूं ऐं असां सिंध जो अवाम सुजाग आहे। नियाणियूं बच्चा ॿाहिरि सभु सुजाग आहिनि ऐं असां चऊं था असां सिंध जो इंच इंच जी हिफ़ाज़त कंदासीं। पहिरीं फ़ुर्सत में ही ऑर्डिनेंस वापसि वरितो वञे। हाणे जेके ॿेट आहिनि उन्हनि ॿेट उहे जेके वीचारनि ग़रीब मोहाणा उतां मच्छी मारे पंहिंजो गुज़र सफ़र कनि था, हाणे वरी इमरान ख़ान खे ऐं ज़रदारीअ खे पीपल्स पार्टीअ खे पेट में सूर आहे त हाणे वरी इन्हनि ते कब्ज़ो था कनि। हाणे तव्हां मूंखे ॿुधायो, जेको हिननि बेरा टाउन ठाहियो, जेको हिननि DH ठाहियो, उते सिंधी माण्हुनि खे हिननि आबाद कयो। इहे असांखे मुख़्तलिफ़ शहर ठाहे तरक़ीअ जे नाले में सिंधी माण्हुनि खे अक़लियत में पिया तब्दील कनि। रैली कढण जो असांजो मक़सदु इहो आहे त असांजा जेके सिंधी भाइर आहिनि, असांजा सिंधी बेट कराची ऐं सिंध असांजी आहे ऐं असांखे बिल्कुलु नामंज़ूर आहे त धारिया असांजे बेटनि ऐं असांजी सिंध ते कब्ज़ो करे। अॼु असांजो ही पैगाम आहे त सिंध एक्शन कमेटी जेको ही हिकिड़ी कामयाब तारीख़ी जलसो कयो आहे, उनजो असांजो मक़सदु इहो आहे त उहे बेट हुजनि, उहे कारुंझर हुजे या जेके बि सिंध जा वसीला आहिनि, उन्हनि वसीलनि ते सिंध जे माण्हुनि जो हक़ आहे। तव्हां ॾिसो जे सुभाणे बेटनि ते का बि डेवलपमेंट थिए थी त छा उहा डेवलपमेंट आम माइन लाइ हूंदी, उहा आम मोहाणनि लाइ हूंदी? जेका सिंध जी तारीख़ आहे उनखे ख़तमु थो कयो वञे इन डेवलपमेंट जे नाले में, पर उहा डेवलपमेंट असां छा सम्झूं था त असांजे आम सिंधी माण्हुनि लाइ न हूंदी, पर हिकिड़े वॾे तबक़नि जे या हुक्मरान माण्हुनि जे लाइ हूंदी, जेके न असांजी तारीख़ खे बख़्शे सघंदा, न असांजे आम मोहाणुनि खे का ज़िंदगी ॾेई सघंदा, ऐं जेका असांजी सालनि जी माना कारुंझर जबल हुजे या जेके बि वसीला हुजनि उन्हनि खे धकु हणण की असां न ॾींदासीं। असां कंहिं बि क़ीमत ते ऐं सिंध ते को जेके बेटनि जी जेका थी रही आहे साज़िश थी रही आहे त उन साज़िश जो ही असां जवाबु ॾियणो आहे त कंहिं बि सूरत में असां पंहिंजे ज़मीन सिंध धरतीअ जो इंच बि कोन ॾींदासीं। त इहा हू पंहिंजे मग़ज़ में जा हवा कढी छॾीनि त को सिंध जा माण्हू राज़ी थींदा या सिंध जा माण्हू कंहिं बि हवाले सां तव्हां खां डिॼी हा कंदा, इहो थी कोन थो सघे। रैली में शरीक औरतुनि ऐं ॿारनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, उहे बि ॾाढा पुरजोश आहिनि। नीगरनि जो चवणु आहे त हू पंहिंजी सिंध जो कॾहिं बि सौदो जेको आहे उन्हनि खे क़बूल न आहे, न ई उन्हनि खे इहो वफ़ाक़ी ऑर्डिनेंस मंज़ूरु आहे। उन लाइ इन्हनि जो मुतालबो आहे वफ़ाक़ी सरकार खां त हू जेको बेटनि जी वालार बाबति उन्हनि ऑर्डिनेंस जारी कयो या आइलैंड अथॉरिटी जो क़याम अमल में आंदो वियो आहे, इहो जेको नोटिफिकेशन आहे फौरी तौर ते वापसि वरितो वञे, छाकाणि त सिंधियुनि जी आहे, उन ते हक़ सिंधियुनि जो आहे। कैमरामैन जमील पठान सां गॾु इम्तियाज़ तोसो, टाइम न्यूज़ हैदराबाद।